अहिड़ी तरह शिव मेराज खां यसू मसीह ताईं गौतम बुद्ध खां ख़ुदा ताईं समूरा मुक़दस किरदार ऐं मख़फ़ी शक्तियुनि जे मुजस्समा साज़ी इंसान जे अंदर जे कैफ़ियतुनि जो मौजूदो आहिनि। इन करे नाए मेल निहार जो मतिलबु आहे त ए बंदा पंहिंजो पाण मां केतिरो पिरायो अथई। हाणे हिते बुनियादी सवाल जेको मां बयानु करणु चाहियां थो सो ही आहे त इंसान ज़ात जे मार पैदा सफ़र वारी वाट ऐं इंसान ज़ात खे गुमराही तरफ़ धिके वञण वारे गस जे टकराव जो रोज़ अज़ल खां जारी रहंदो आयो आहे। अचो त वरी उन ॻाल्हि जो छेद करियो त इंसान जे मुख़्तसर तारीख़ में मारते ऐं वहशीपणे जो टकराव पहिरें ॾींहं खां वठी जारी रहियो आहे। जेकॾहिं अलामती तौर ते ॾिठो वञे त हिकु तरफ़ इंसान ज़ात मारते जे अज़ीम बुलंदियुनि खे छुहंदो सिंधूअ जे किनारे ते आज़ादी खुशहाली अमन आस्ती जा रगवेद जे सूरत में प्यार ऐं मोहबत जा गीत ॻाइंदे नज़र अचे थी।